बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम संगत निंड मां उथण खां पहिरियां ई मामो खणी आयो मिठाई। मां चयो मामा मिठाई खणी आयो, अॼु भला केरु त आहे। ऐं पहिरियां मामा मिठाई खा, उन खां बाद ॿुधाईंदोमांइ ख़ुशख़बरी छा आहे। पोइ तेसिताईं तव्हां ॿुधायो संगत, तव्हां ही वीडियो कहिड़े शहर मां ॾिसो था। तेसिताईं मां खाई वठां मिठाई। संगत मिठाई खाई जीअं वेठासीं त दर खड़कियो, दर ते अची वियो असांजो प्यारो दोस्त मारूफ अली। उन चयो यार मूंखे बि खारायो मिठाई। असां चयो हाज़िर बा, तुंहिंजे लाइ बि असां रखी आहे। पोइ इहा मिठाई विठाई खाई ॾाढो ट्राजो कयोसीं। ट्राजे करण खां बाद में सुम्ही रहियासीं। पोइ उथियासीं त 10:40 थियनि पिया। संगत वरी असां वरायो थी। पोइ असांजे दोस्तनि खे हिन जो त लुक ई चेंज लॻो पियो हुयो। मां चयो मामा हे छा कराया आहे, सफ़ा माण्हू थी विया आहिनि। चई हा, वरी मारू सुतो पियो, हिनखे वठी उतारियुमि। मां चयो हलो त हलूं चकर हणी अचूं ॿाहिरां। हिनखे बि वरितुमि, हिनखे ठूशो लारियुमि। पोइ संगत फहद अली खे चयुमि जल्दी कर तालो हणी हल त हलूं हेठि। हेठि जीअं पुगासीं त हिते ॾिठोसीं बिल्कुलु लॻो पियो हो सनाटो। ॿियो त थी वई हुई बिल्कुलु राति। असांखे त ख़बर ई न पई त सिज कीअं गुज़री वियो। संगत घर खां ॿाहिरि ॾींहं गुज़रंदा नी ऐं पुगासीं आसिफ भाई वटि। आसिफ भाई सां दुआ सलाम कईसीं। आसिफ भाई खे चयोसीं छा थो ॾिसें? चईं ड्रामो थो ॾिसां। पोइ वरी मोबाइल फुरे, मां बि ॾिठोमांसि ड्रामो। पोइ वरी असां कढाइणी हुई कैश। असां कैश कढाए असांखे भराइणो हुयो सिलेंडर ऐं कुझु वटि सामान। पोइ असां डायरेक्ट पुगासीं सिलेंडर भराए पठाण जे दुकान ते। पोइ पठाण सां कयोसीं दुआ सलाम। चयोसीं मामा अस्सलाम वालेकुम। चईं वालेकुम अस्सलाम। मां चयो मामा वीडियो ठाहे था सघूं? चए बिल्कुलु। पोइ असां हिते कुझु सामान पसंदि कयोसीं। दोस्तनि खे चयोसीं बाबा तव्हां बि पसंदि कयो। पोइ हितां दोस्तनि कया कुझु कोप पसंदि ऐं कुझु प्लेटूं चमचा ऐं ॿियो बि कुझु सामान हुयो। पोइ पठाण ठोके बिल कढियो असां ॾे 6000 कुझु 100 रुपया। असां चयोसीं मामा ॾींदासीं असां 6000। चईं ठीकु आहे बाबा, कुझु तव्हां रियात था कयूं। पोइ असां ॾिनासीं पठाण खे 6000 ऐं सामान वरितोसीं इहो। दोस्तनि खे चयुमि पैक कराए हाणे खणोसि। पोइ इहो पैक धैक थी वियो सामान। मारूफ़ कयूं सिलेंडर, असद लाइ बि कुझु कयूं सामान, मां बि खयुमि सामान ऐं हेॾो वरी मामे बि खयूं कुझु सामान। पोइ निकिरी पियासीं हाफ़िज़ जी तरफ़ ऐं दोस्त बि कुझु वेठा, उन्हनि खे लॻी हुई बुख। पोइ डायरेक्ट पुगासीं होटल ते। ऐं हीअ आहे असांजो पिणी प्यारो दोस्त इम्तियाज़ सोलंकी, जेको होटल ते कंदो आहे कमु। ॾाढो बहितरीनु इंसानु आहे, असांखे दिलि सां इज़त ॾींदो आहे। ऐं असां दोस्त सां मिली करे पोइ वरी दोस्तनि सां सलाह कई दोस्तो खाइणो छा आहे। पोइ डायरेक्ट वञी वेठासीं टेबल ते सलाह ठाहीसीं। हे चए बाबा नियारी खाईंदासीं, हिकिड़ो चए दाल खाईंदासीं, हिकिड़ो चए मुर्गी खाईंदासीं। मूंखे त ॻाल्हि सम्झ में न पई। संगत मूंखे अची वई सलीम खाए। पोइ लीमो मूंखे अची वई खशट यादि हिकिड़ी। पोइ मां लीमो खणी लीमे खे मिर्च पोइ खारायमि वरी मारूफ़ खे। मारूफ़ जीअं खाधो मारूफ़ खे लॻा मिर्च। मारूफ़ डायरेक्ट मुंहं ते रखियो पाणी जो गिलास भरे। चईं यार हे छा आहे? वरी मिर्च हणी वरी खारायमि मामे खे साओ मिर्च। मामे खे बि लॻा मिर्च। मामे वरी जग चाढ़ियो पाणी जो मुंहं ते। चईं यार मामा हे वरी कहिड़ो तरीक़ो आहे? मामा मिर्च सफ़ा वात साड़े छॾियो। मां चयो मामा पाणी विञाए छॾी, हिते ख़बर न पई। पोइ माशाल्लाह मानी अची वई। दाल ऐं मुर्गी छोरकरनि खाई रगड़ो ॾिनो सुठो। मारूफ़ सां खचट कयमि आख़िर ताईं। वरी आख़िर में बि वीडियो भरियोमांसि, न छॾियोमांसि। हिन चयो ॾाढा कश्ती आयो। मां चयो यार छा कयूं, बसि ज़िंदगी आहे, दोस्तनि सां इंजॉय था कयूं। पोइ वरी सलीम ट्राजो करे चईं अॼु बि हलां थो। वरी पोइ इम्तियाज़ खां वरितीसीं इजाज़त ऐं हली पियासीं मोहम्मद बश की तरफ़। मोहम्मद की चांहि पीअण हलंदा पिया अचूं। रस्ते में त मोहम्मद बश बि मिली वियो असां सां रस्ते में। मोहम्मद बश खे चयो काॾे? मां चयो तोॾे पिया अचूं फ्री जी चांहि पीअण। मोहम्मद खे चयो को मसइलो ई न आहे, हलो तव्हां वियो होटल ते, तव्हांखे मां थो पीआरियां चांहि। मां चयो मां त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, हाणे असां ते तूं अची वियो आहीं, असां तोखे पीआरींदासीं चांहि। चईं न को मसइलो ई न आहे, मां तव्हांखे पीआरींदुमि। मोहम्मद बश खे कई ज़िद। पोइ वरी असां ठकानोसीं। मोहम्मद सां स्कूटर ते चढ़ी सिधो होटल जी तरफ़ अचे वेठासीं। सलीम मां मोहम्मद बाक़ी जेकी संगत हुई उहा हली वई। हणंदा रहियासीं ऐं पोइ अची वई असांजी चांहि। पोइ वरी माशाल्लाह चांहि खे इंजॉय कयोसीं। बशक चयो ठरी न वञे बाबा, चांहि पीओ, कचहरी कंदासीं बाद में। पोइ कचहरी वचहरी हणी चांहि बांहि पी पोइ अचे पुगुम हाफ़िज़। मां चयो अॼु थकी पिया आहियूं, संगत खां पुछूं त असांजा वीडियो तव्हांखे कीअं था लॻनि। बाक़ी फॉलो यार कंदा हलो असांखे।